भॼी वई। चऊं साईं वकील साहिबु असांजो सुप्रीम कोर्ट में आहे, सुप्रीम कोर्ट जी काज़ लिस्ट घुराए जज साहिब खे ॾिनीसीं त उन में नालो ई कोन हुओसि। चऊं साईं हाई कोर्ट आहे त हाई कोर्ट जो नालो कढी काज़ लिस्ट ॾिनीसीं त साईं हिन हाई कोर्ट बि हिन जो को केस ई नक़ल कोन्हे, सॼी सिंध जे हाई कोर्टनि में। वरी फ़ोन करे चऊं सां ॻाल्हायूं त चऊं त वरी हुनजो जेको नंढो वकील साहिबु आहे उन अचे चयो त साईं उहो वकील साहिब खे ज़ाती कमु हो, सो न सुप्रीम कोर्ट हो न हाई कोर्ट हो, न हाणे वरी ज़ाती कमु थियो। त तव्हांखे मां पोएं दफ़े इहा ॻाल्हि कई त बाबा हे केस खां भॼण जी तयारी अथनि। सो कूड़ो माण्हू नेठि खुटंदो आहे, हाणे कूड़ वञी खुटी पियो आहे त हाणे असांजे न अदी वटि को बहानो आहे न वकील वटि बहानो आहे। हिननि खे न अचिणो आहे न ईंदा ऐं रहंदो पाण खे हिन महिल हाणे ज़ाहिर करे वेठो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह त पाण ज़ाहिर था थियनि, पंहिंजे अफ़ालनि जे करे ज़ाहिर था थियनि, रुगो बहाना अथनि। तव्हां पुछोनि त छो नथा अचो, फ़ोन करे मां तव्हांखे सभिनि खे चवंदा फ़ोन करे पुछोनि, वकील साहिब खां बि पुछो मसइलो छा आहे जो तव्हां नथा अचो। कल्ह चऊं पोएं हाज़िरी ते चऊं साईं हाई कोर्ट में केस आहे उन में ईंदासीं, हुन केस में कल्ह हाई कोर्ट में बि पेश न थिया अथव। तो इहा ॻाल्हि अथनि, भॼण जी तयारी अथनि। हुननि वटि को हुन कूड़ खे खुटाइण जो को बाक़ाई शइ हुननि वटि बची कोन्हे, कूड़ हुननि जा खुटी पिया आहिनि। कूड़ हिन केस खां निकिरनि था त इहे रेंजर्स या पुलिस या टूटूं उतां जो वठी रेंज मोबाइलनि जा सायरन वॼंदा अचनि था त उहे सायरन वॼणु बंदि कंदा। सो सोशल मीडिया इहा आहे। तो सोशल मीडिया वारनि खां बि मां सवाल थो कयां त पुछोनि त बाबा छो नथा अचो।